त अॼुकल्ह असीं रुगो सिर्फ़ु दानिशवरी ऐं मुफ़क्री खे मान ॾियूं था, सम्झूं था त असां वॾा दानिश आहियूं, मुफ़क्किर आहियूं, लेखक आहियूं। सोशल मीडिया ते पंहिंजूं तहरीरूं लिखूं था, पंहिंजा ख़यालात पेश कयूं था, डिजिटल जंग विड़ूं था। हक़ीक़ी जंग विड़ण लाइ तयारु कोन आहियूं। असां हिक ॿिए जा हॾ ॾुखी हमदर्द थियण, ग़म ॿुधण जे लाइ तयारु कोन आहियूं। ख़ुशियुनि में अचण लाइ तयारु कोन आहियूं। ग़रीबनि जा जेके घर आहिनि उन्हनि खे घुमण लाइ, उन्हनि जी बुख बदहाली खे ॾिसण लाइ तयारु कोन आहियूं। रुगो मुफ़क्किर आहियूं। इन्हनि बाबति छा ख़्याल आहिनि तव्हांजा, प्लीज़? ॾिसो, हर दौर जो पंहिंजी पंहिंजी डिमांड आहे, पंहिंजो पंहिंजो डिक्शन आहे, ऐं हर दौर तब्दील थींदो आहे पंहिंजे पैदावार जे वसीलनि ऐं पैदावार जे औज़ारनि सां, ज़रियनि ऐं औज़ारनि सां। हिकिड़ो दौर हो, मिसाल मुंहिंजी जेका जनरेशन आहे, इहा जेका जनरेशन एक्स जनरेशन जे लाइ चवनि था, इन एंटायर ह्यूमन हिस्ट्री में सभ खां वधीक तब्दीलियूं ॾिठियूं। यानी इन जनरेशन हो जेको थींदो आहे, झंड ते अटो पीहण, उन खां पोइ मोमबतियुनि ते पढ़ण खां वठी एॾियूं तब्दीलियूं हे जेका तव्हां मोबाइल फ़ोन पई आहे न, इन में तव्हांजो टेप रिकॉर्डर बि आहे, इन में चेंजर बि आहे, रेडियो बि आहे, कैमरा बि आहे, अलाए छा छा आहे, बिल्कुलु फ़ोन बि आहे, बिल्कुलु फिल्म मूवी बि आहे। त हर दौर में हिन दौर जो जेको करंसी आहे, हिन दौर जो जेको यूज़ेज आहे, उहो इहा गैजेटरी आहे न, जेके सामान जेको हाणे बि असां वञूं पिया ऑन एयर। त हाणे इन में ई ॻाल्हि थींदी न, सोशल मीडिया ते मां चवां थो, हे जेको गुल प्लाज़ा वारो इशू आहे, उन ते जंहिं तरीक़े सां असांजे नौजवाननि कन्फ्रंट कयो आहे, उन्हनि यकीन कयो त जेको सिंध दुश्मन बयानियो आहे उन खे रद्द करे छॾियो आहे। माना मां त हैरान आहियां। इहो वॾो में वॾो मीडियम आहे, तंहिंजे करे इहा हिन दौर जी सचाई आहे। अख़बार हिकिड़ी सिंधी जी वॾे में वॾी अख़बार लख छपजंदी, अॼु 10,000 थी छपजे। टीवी चैनल्स जी उहा व्यूअरशिप न आहे। टीवी चैनल्स जे सोशल मीडिया सां कनेक्टेड आहिनि, त वरी उन्हनि जी पोइ आमदनी बि आहे, हर शइ आहे, एक्सपोजर। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। पर उते बि तव्हां कहिड़ो रोल प्ले था कयो सोशल मीडिया ते, ऐं इन में मां तव्हांखे सपोर्ट कंदुसि त रुगो सोशल मीडिया बि न आहे। आयशा दारे जो जेका आहे उहा रुगो सोशल मीडिया न आहे, हालांकि सोशल मीडिया ते एक्टिव आहे, पर उहो परसू करे थी। जेकबाबाद में छा थियो, कंदकोट में छा थियो, दादूअ में छा थियो, इनखे छो जो इहो हिन जो प्रोफेशनल ड्यूटी आहे। ऐं जेकॾहिं इहा हीअ न कंदी त अहिड़ियूं खोड़ जेके आहिनि से इंसानी हक़नि जूं चैंपियंस हलंदी थियूं वञनि वतन, ऐं उन्हनि खे को माण्हू सीरियस वठे ई कोन थो। बिल्कुलु। त अमल लाज़मी आहे तव्हांजे ख़्यालनि जे डिस्प्ले सां गॾोगॾु। बाक़ी जेकर जेसि ताईं हिन वाक़े जो ॾिसो तालुक़ु आहे, पीपल्स पार्टी, हुकूमत, मेयर, फलाणो, इहो रुगो मड़ी बहानो आहे। असुल टारगेट सिंध आहे। सिंधी माण्हुनि जंहिं पहिरियों तनक़ीद थींदी, भाई ये लोग तो जो है वो लाड़काना, दादू और शिकारपुर से निकलते हैं तो परदेस हो जाता है। हाणे उहे जॾहिं निकिता आहिनि त चवनि था त हे जेके जाइल आहिनि या हिननि अचे कब्ज़ा कया आहिनि शहरनि ते। तव्हांखे इहो सभु बहाना आहिनि। टारगेट इहो आहे त सिंधी माण्हुनि जी हिननि वॾनि शहरनि में एंट्री थी वई आहे। हैदराबाद हाणे रिक्लेम करे वरितो आहे सिंधी माण्हुनि, ऐं कराचीअ खे रिक्लेम करे रहिया आहिनि, जेको अॻु हुयो पार्टीशन खां पहिरियों। हाणे हीअ जेके मखसूस बिरादरी आहे, हिन जा तव्हांखे ख़बर आहे त रुगो 2 ज़िलनि में बरतरी आहे, हिकिड़ी सेंट्रल में, ॿी कोरंगी जंहिंमें पाण वेठा आहिनि। थोरी खणी ईस्ट में बि इक्वल हुजनि, बाक़ी मलीर में त ॿियनि कम्यूनिटीज़ जी माण्हुनि जी आहे, वेस्ट में ऐं पंहिंजो साउथ में। त इहो हिननि खे ड्रिज आहे। हाणे लीगल प्रोफेशन में सिंधी हिन शहर में लीगल प्रोफेशन में उन्हनि रिक्लेम कयो 80% सिंधी। मेडिकल जे शोबे में, IT जे शोबे में, सिक्योरिटी जे शोबे में, शादी हालनि में, पेट्रोल पंपनि ते। हाणे ऐं सिंधी माण्हुनि खे ख़बर पई आहे त शहर जे ज़िंदगी जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़ा मज़ा आहिनि, कहिड़ियूं लिबर्टीज़। उनखे कंटेन करण जे लाइ आए ॾींहुं बहानो आहे। हाणे हिकिड़ो डफर, हिकिड़ो छछोरे क़िस्म जो एंकर आहे, उहो लीडर थी वियो आहे राति विच में। माना हिन क़ौम जी तव्हां साइकी ॾिसो, हिन कम्यूनिटी जी, त हिननि गुज़िरियल 75 सालनि में हिकिड़ो बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, GM सईद पली जे स्टेचर जो सियासतदान पैदा न कयो आहे। बिल्कुलु सही। इहे हादसाती तौर ते जाइल ॼट, जीअं अदी चयो त
हिकिड़ी तारीख़ ते तव्हां मुस्तफ़ा कमाल खे फारूक सतार खे हिन वठी अचो इन फोरम ते, उन खां पुछूं त हुन ज़िंदगी में किताब घणा पढ़िया आहिनि, हुन ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में परफॉर्म छा कयो आहे। हा, इहे असांजा बेंचमेट्स आहिनि। सही। जॾहिं असां कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं त हीअ जेके MQM जी टॉप लीडरशिप ॾिसो था ऐं जमात इस्लामी जी, असांजा बेंचमेट्स आहिनि, असांजा दोस्त आहिनि ज़ाती पर्सन। अच्छा अच्छा। पर सुवाल इहो आहे हिन जी कैपेसिटी छा आहे, इहा असांखे ख़बर आहे। हाणे हिननि खे इहा ॻाल्हि खुखे थी त सिंधी माण्हू हिते अची विया आहिनि, भाई मेयर जी छा मेयर लठ खणी बीठो आहे छा? पीपल्स पार्टी हुकूमत ऐं मेयर जे पासे ते इहो आहे त जेके चेक्स आहिनि या जेके हादसनि खे रुकावट रोकण वारा उपाउ आहिनि, उते हुननि जी जो मसइलो आहे। मिसाल लेबर इंस्पेक्टर आहिनि, एक्साइज इंस्पेक्टर आहिनि, ड्रग इंस्पेक्टर्स आहिनि, जेके बि इंस्पेक्शन जा आहिनि उहे पंहिंजी ड्यूटी सही अदा नथा कनि। उहे इन्हनि इमारतुनि ते हणनि न ऑब्जेक्शन, पर उन खां पोइ जेका हुननि जी पंहिंजी यूनियन आहे उहा छा थी करे, जेका मिलियंस रुपया महीने में चंदो थो मिले, त हुननि हिकिड़ो फायर एक्सटिंग्विशर बि न कयो आहे।